अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। पाबोयो पुछन किथे हथ हबीब जो, नेज़े हेठां नींह जे पासे पाण न कनि। आशिक अजल साम्हूं ऊंचे घाट अचनि, कुसण कुर्ब जिन मरण तिन मुशाए थो। भलारे भिटदणी जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थी दुनिया जी कुंड कुड़छ ताईं। जा माग ॿुधिजे पियो उन्हनि मेड़ी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 27 अगस्त 2025 अरबा जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़ुर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआति में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जितो जो असुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि दुनिया जी कुंड कुड़छ में। जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मसलूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अव्हां जा ख़्वाब तहबीरनि सां लही सघनि। हक़नि जे हासिलात लाइ माण्हू जदोजहद करे थो, पर जॾहिं वक़्त जा हुक्मरान अंधा ऐं ॿोड़ा ऐं गूंगा थी वञनि त इंसाफ़ मिलणु ॾाढो ॾुखियो थी पवंदो आहे। जंहिं मुल्क में मामूल वारा कम एहतिजाज बिना न थींदा हुजनि, उन मां ख़बर पवे थी त हिते इंतिज़ामी इदारा कीअं कमु करे रहिया आहिनि। पाड़े जो गटर खोलाइण खां वठी रस्तो ठहिराइण तोड़े जाइज़ नौकिरी लाइ ऑफर ऑर्डर घुरण ताईं शहरियुनि खे एहतिजाज जी वाट वठणी पवे थी, छाकाणि त शहरियुनि खे ख़बर आहे त एहतिजाज खां सवाइ उन वटि को ॿियो रस्तो कोन्हे। छो त पंहिंजा नवाज़ी ऐं रिश्वतखोरी सबबु आम माण्हू लाइ मेरिट ते रोज़गार वठण ई मसइलो बणिजी वियो आहे। नतीजे में मेरिट जी लताड़ आम ॻाल्हि आहे। तंहिं करे हिते हर पासे नाइंसाफ़ी थी रही आहे। तालीम खाते में गुज़िरियल कुझु सालनि खां घणियूं भर्तियूं कयूं वियूं आहिनि। उन्हनि भर्तियुनि में सवें उमेदवार मेरिट ते भर्ती थिया आहिनि, पर उन्हनि खे नौकिरियुनि जा ऑफर ऑर्डर अञा ताईं कोन मिली सघिया आहिनि, जंहिं लाइ संदन एहतिजाज जारी आहे। उहे उन एहतिजाज खे उन वक़्त ताईं जारी रखणु चाहिनि था जेसिताईं खेनि ऑफर ऑर्डर नथा ॾिना वञनि, पर हुकूमत उमेदवारनि जे एहतिजाज फ़िलहाल को नोटिस कोन वठी सघी आहे। IBA टेस्ट पास उमेदवारनि ऑफर ऑर्डर न मिलण ख़िलाफ़ एहतिजाज जारी रखियो आहे। IBA टेस्ट पास उमेदवारनि जो ऑफर ऑर्डर न मिलण ख़िलाफ़ बबरलो बाईपास ते धरणो। जॾहिं त 18 ॾींहं खां पोइ कराची प्रेस क्लब खां निकितल पैदल मार्च बबरलो बाईपास ते पहुतो हो, जंहिंजो शानदार इस्तक़बाल कयो वियो। उमेदवारनि जो चवणु हो त 18 ॾींहनि जो पैदल सफ़र करे बबरलो पहुता आहियूं। हुकूमत ॻाल्हियूं करण लाइ तयारु नाहे, मजबूर थी बबरलो बाईपास बंदि करण जो फ़ैसिलो कयो। हुकूमत ॻाल्हियूं न कयूं त इस्लामाबाद वेंदासीं। SSP पारां सूबाई वज़ीर सां राब्तो कराइण जी ख़ातिरी खां पोइ धरणो ख़तमु कयो वियो ऐं एहतिजाजी क़ाइमु कई वई। हुकूमत जेकॾहिं मेरिट ते नौकिरियूं ॾियण जो फ़ैसिलो कयो आहे या दावा करे थी ऐं माण्हू मेरिट ते पास थियनि था त उन्हनि खे लाज़मी तौरु जल्दी काग़ज़ी कार्रवाई करे नौकिरियूं ॾियणु घुरिजनि, छाकाणि त उहो संदन हक़ आहे। जेकॾहिं हुकूमत खे ऑफर ऑर्डर नथी ॾियणु चाहे ऐं उन्हनि खां एहतिजाज जो हक़ बि खसणु चाहे थी त उहा उन्हनि सां नाइंसाफ़ी हूंदी। तंहिं करे इहो लाज़मी आहे त उन्हनि जे आवाज़ खे ॿुधो वञे, उन्हनि सां ॻाल्हियूं कयूं वञनि या वरी को अहिड़ो रस्तो कढियो वञे जंहिंसां उहो मसइलो हल थी वञे। असीं सम्झूं था त न रुॻो IBA टेस्ट पास उमेदवार, पर जेके बि शहरी नौकिरियुनि जे आसिरे में रहंदे ऑफर ऑर्डर जो इंतज़ारु करे रहिया आहिनि, उन्हनि खे ऑफर ऑर्डर बिना देरि ॾिना वञनि, छाकाणि त सिंध जो ग़रीब शागिर्द लॾो महिनत मज़दूरियूं करे मेरिट ते नौकिरियूं वठंदो आहे ऐं उहे नौकिरियूं जेकॾहिं खेनि न मिलनि त पोइ उहे मायूसी में वठिजी वेंदा आहिनि, छाकाणि त हुकूमत ऐं चूंडियल नुमाइंदा उन्हनि जी मालिकी कोन कंदा आहिनि। IBA हिकु साख़ाइतो इदारो आहे, उन जे मयार ते कंहिंखे को शक न आहे। उन करे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त जिन उमेदवारनि टेस्ट पास कई आहे उन्हनि खे तुरत ऑफर ऑर्डर ॾेई बेचैनी ख़तमु कई वञे। अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिब अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। साईं मुंहिंजा सिंध में तालीम अॻे बेशुमार बहिराननि ऐं मसइलनि जे वर चढ़ियल आहे।
जिते हिकु तरफ़ वसीला घटि ॿिए तरफ़ हुकूमती बेध्यानी नाअहली तइलीमी इदारनि जी हालत खे पोइ धिके छॾियो आहे। यूनिवर्सिटियुनि जेके कंहिं बि समाज लाइ फ़िक्र तहक़ीक़ ऐं इल्म जो मर्कज़ सम्झियूं वेंदियूं आहिनि, अॼु इक़्तिदार जी सियासत ऐं कुर्सीअ जी रांदि में फासी वियूं आहिनि। ताज़ो सिंध काबीना पारां 3 सूबाई वज़ीरनि खे यूनिवर्सिटियुनि जो प्रो चांसलर मुक़ररु करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। उहो फ़ैसिलो तालीम ऐं इल्म जे तक़दुस सां रांदि करणु बराबरि आहे। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार खे ला यूनिवर्सिटियुनि, तालीम वारे वज़ीर सरदार शाह खे जनरल यूनिवर्सिटियुनि, आपाशी वारे वज़ीर जाम खान शोरे खे इंजीनियरिंग यूनिवर्सिटियुनि जो प्रो चांसलर मुक़ररु कयो वियो आहे। अहिड़ो फ़ैसिलो जॾहिं साम्हूं अचे थो त पहिरियों सुवालु इहो उभिरे थो त छा यूनिवर्सिटियुनि जी आज़ादी ऐं इल्मी मयार जो दारोमदार सियासतदाननि जे प्रोटोकॉल ते हूंदो या वरी हक़ीक़ी तौर ते इल्मी क़ाबिलियत ऐं तहक़ीक़ी फ़िज़ाउनि खे अहमियत ॾिनी वेंदी। यादि रहे त हिन साल जी शुरूआति में जॾहिं यूनिवर्सिटियुनि में ब्यूरोक्रेसी जी मुदाख़लत वधाइण लाइ वाइस चांसलर जी मुक़ररी में ब्यूरोक्रेट्स खे आणण जी कोशिशि कई वई हुई त उन ते न सिर्फ़ु उस्तादनि पर हायर एजुकेशन कमीशन जे सरबराह डॉक्टर मुख़्तार अहमद बि सख़्तु एतिराज़ु कयो हो। हुन वाज़ह कयो हो त वाइस चांसलर लाइ घटि में घटि अहलियत ऐं मयार खे ॾिसणु लाज़मी आहे, छो त जेकॾहिं अहिड़ा फ़ैसिला बेसोच ऐं बेतदबीर थी वेंदा त यूनिवर्सिटियुनि जो न रुॻो इंतिज़ामी निज़ाम बर्बादु थींदो, पर यूनिवर्सिटियुनि जो मयार बि ॻरे नुक़सान जो शिकार थींदो। इहा ॻाल्हि पाण में निहायत ॻणती जोॻी आहे त जेकॾहिं हिकु वफ़ाक़ी इदारे जो सरबराह बि ख़बरदार करे थो त अहिड़ा क़दम सिंध जी तालीम लाइ नुक़सानकार आहिनि, उन जे बावजूदि सिंध हुकूमत पंहिंजो फ़ैसिलो वापसि वठण बदिरां हाणे वज़ीरनि खे प्रो चांसलर मुक़ररु करे तालीमी इदारनि खे सीधी तरह सियासी कंट्रोल हेठि आणण जी कोशिशि करे रही आहे। हुकुमरान तबिको मुसलसल तालीमी इदारनि खे पंहिंजे पंजोड़ में त फासाईंदो रहियो आहे, पर हुकुमराननि कॾहिं बि मिसकीन माण्हुनि जे लाइ के बि क़दम न आहिनि खयां, न वरी उन्हनि लाइ तालीम जा दरवाज़ा खुली सघिया आहिनि। ख़र्च न हुजण जे करे केतिरा ई ॿारड़ा अॼु बि आला तालीम पिराए नथा सघनि ऐं केतिरनि ई माण्हुनि जी औलाद लाइ यूनिवर्सिटी जा दर बंदि इन करे बि हूंदा आहिनि जो उन्हनि वटि फ़ी जा पैसा बि थी न आहिनि सघंदा। गुज़िरियल कुझु अरसे दौरान वाधूअ फ़ीसूं वठण वारे रुझान ग़रीब माण्हुनि लाइ हाणे त तालीम जा दरवाज़ा बि बंदि करे छॾिया आहिनि। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे जो फ़ौरी तौर मिसकीन माण्हुनि जी औलाद लाइ आसानियूं पैदा कयूं वञनि त जीअं मिसकीन माण्हुनि जो औलाद तालीम पिराए सघे। नामियारे शाइर उस्ताद बुखारी लिखियो हो त ज़िंदगी हुसना तंदुरुस्ती हुजे, तंदुरुस्ती ब्याजी ऐं सहजी हुजे, भर में महबूब उस्ताद भेड़ो हुजे, चाह कोसी चई आब थधड़ो हुजे, गरम जज़्बो हुजे, नरम गुफ़्तो हुजे। बेशक तंदुरुस्ती हज़ार नेमत आहे। माण्हू जे वजूद खे जॾहिं बीमारियूं वकोड़े वेंदियूं आहिनि तॾहिं ॼण त ज़िंदगी भॻल हॾ वांगुरु ॾुखणु लॻंदी आहे। सिंध धरती जो ख़ूबसूरत शाइर ऐं असांजो दिलबर दोस्त मोहम्मद अली मीरजत पिणु बीमारी जे करे अस्पताल भेड़ो आहे। मौजूदा सूरतहाल में मिसकिन शाइर खे न सिर्फ़ु वारसी जी ज़रूरत आहे पर सुठे इलाज जी बि ज़रूरत आहे। मोहम्मद अली मीरजत बाबति मंज़ूर कालरो लिखे थो, टंडो अलाहियार जे सूफ़ियनि भलनि माण्हुनि हमदर्दनि जी ख़ुशबूदार मनपसंद धरती जी सुगंध मां रचियल वणंदड़ शाइरी जे तख़लीकार मुस्तक़बिल जे इमदाद हुसैनी अदल तबसम ॾाढी रूहल ऐं ॿियनि महबूब दिलबर दिलरुबा शाइरनि शाइरान जे काफ़िले सां शरीक ॾात धणी अदबी संग जे मोर मोहबती मिलनसार यार वेस शाइर मोहम्मद अली मीरजत खे ऐं संसा अज़ीज़नि उस्तादनि दोस्तनि सॼणनि अदबी महफ़िलनि खे रचाईंदड़ शाइरनि शाइरी जे शौक़ीननि मदाहनि क्लास फेलोज़ उस्तादनि ॻोठ शहर वासियुनि सुमेत साणस प्यार कंदड़नि खे बीमारी वारी ख़बर ॿुधी सख़्तु रंज ऐं उल्को थी पियो आहे। जो हर सुञाण दोस्त शाइर मोहम्मद अली मीरजत जूं अस्पताल वारियूं तस्वीरूं ॾिसी चुको आहे। दोस्त साथी शाइर अदीब साफ़ी उस्ताद ॼाण चाहिनि था त मीरजत साहिब खे हिकदमि छा थियो जो इलाज वास्ते
वञी हैदराबाद जे मुहांगी अस्पताल भेड़ो कयो वियो। मोहम्मद अली जी शाइरी जा वणंदड़ इंडस्ट्री रंग पंहिंजे वतन मारवड़नि मसलूमनि ऐं मोहबती महबूबनि जे अंगलनि कचहरियुनि मुलाक़ातनि सां चिटियल हुजण करे घणनि जे दिलनि खे सकून ऐं सुरहाण बख़्शनि था। टंडे अलहयार जी धरती जो ही मासूम शाइर बीमारी सां विढ़ांद कंदे कंदे नेठि बीमारी खेसि डाहे विधो आहे ऐं थकाए छॾियो आहे। जंहिं करे हिन मोलाई मुड़िस लाइ मक़ामी इंतिज़ामिया यानी डिप्टी कमिश्नर टंडो अलहयार जो ध्यानु छिकाईंदे अपील कजे थी त असांजे शाहूकार ज़िले जे फंडनि मां इंसानियत नाते तोड़े अदबी या फलाही ख़िदमतनि जी मुनासिबत सां संस इलाज वास्ते ख़ुसूसी तौरु इमदाद कई वञे। हिन मदद में भले सदन को बि नुमाइंदो मुक़ररु कयो वञे त बि एतिराज़ु न कयो वेंदो। टंडे अलहयार खे बसि मिर्जत साहिब जहिड़े गुल जी ज़िंदगी जो ख़ैरु थो घुरिजे जीअं पाण पंहिंजी महबूबी शाइरी जी चाटाण सां इंसाननि में बग़ैर कंहिं मतभेद जे शाइरी जो हुगाव आम करे सघे। असांजूं उमेदूं ऐं आसिरो फ़क़्ति DC जहिड़े इंसान दोस्त मां वधीक आहे जेको पक सां हिन नौजवान शाइर जी वाहिर कंदे पंहिंजे नेकनामी में इज़ाफ़ो कंदो। ॾुखनि में दिलि ई चिकार आहे, ग़मनि जी गाॾी उलार आहे। जुती बिना को लुछे पियो निढड़ो, मिटी खे आयल बुखार आहे। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार। सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिब ऐं पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। चवंदा आहिनि त ॿुड़ी जा ॿीणा थींदा, पर सिंध में ॿुड़ी जा ॿीणा कॾहिं बि न आहिनि थिया। हुकूमती बेअसी जे करे हुक्मरान जा ॿीणा त थींदा रहिया आहिनि। इन समूरी सूरतहाल ते वफ़ा लगारी लिखे थो, सिंध जी धरती ते जॾहिं बि बरसातूं वसंदियूं आहिनि त ख़ुशहाली बदिरां तबाही जा मंज़र साम्हूं ईंदा आहिनि। ख़ासि करे कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ासि सागण ऐं ॿियनि केतिरनि ई इलाइक़नि में बरसातुनि सबबि जेका सूरतहाल पैदा थी आहे उहा सिंध हुकूमत जी बेपरवाही ऐं बल्दियाती इदारनि जी नाअहली जो वाज़िह सबूत आहे। पर सवाल इहो आहे त छा हीउ सभु कुझु ओचितो थींदो आहे? न, बरसातूं त हर साल ईंदियूं आहिनि, पोइ हुकूमत ऐं बल्दियाती इदारा अॻुवाट छो तयारी नथा कनि? छा सिर्फ़ु दावाउनि ऐं ऐलाननि सां शहर बची सघनि था? सिंध जा वॾा शहर अञा ताईं अहिड़ी बुनियादी सहूलियत खां महरूम आहिनि जेका हर जदीद शहर जी सुञाणप हूंदी आहे। सेवरेज ऐं ड्रेनेज सिस्टम कराची जहिड़ो मेगा सिटी जिते लखे माण्हू रहंदा आहिनि ऐं मुल्क जी मईशत लाइ अहम हैसियत रखे थो, बरसाति जे पहिरें वसकारे सां ई पाणी में ॿुॾी वेंदो आहे। बल्दियाती इदारा जिन जी असल ज़िम्मेवारी आहे त बरसातुनि खां अॻु नालनि जी सफ़ाई ऐं सेवरेज सिस्टम जी मरमत कनि, उहे इदारा सिर्फ़ु कागज़नि ताईं सरगर्म नज़र अचनि था। टाउन कमेटियूं ऐं बल्दिया जा ऑफिसनि में वेही टाइम पास कनि था। सिंध हुकूमत ऐं अवामी निमेदनि जे रवैयनि ते बि सवाल उथनि था। चूंडनि वक़्तु अवाम खे सुनहरी ख़्वाब ॾेखारिया वेंदा आहिनि, पर जॾहिं माण्हुनि खे सहूलियतनि जी ज़रूरत हूंदी आहे त उहे नुमाइंदा ग़ाइबु थी वेंदा आहिनि। हिन नाअहली जो सभ खां वॾो भार सिधो सो अवाम ते पवे थो। घरनि में बरसाती पाणी दाख़िल थियण सां ग़रीब माण्हू पंहिंजो सामान, रोज़गार ऐं बचनि जा बिस्तरा वञाए वेहनि था। सिंध हुकूमत खे ईमानदारी सां वॾी सतह ते नालनि जी सफ़ाई ऐं जदीद ड्रेनेज सिस्टम ठाहिणु घुरिजे। बल्दियाती इदारनि खे फ़ाल बणाइण लाइ ऑफिसरनि जी कारकर्दगी जो हिसाब वठणु ज़रूरी आहे। एमरजेंसी फंड जो शफ़ाफ़ इस्तेमालु यकीनी बणाइणु घुरिजे त जीअं हर साल बरसातुनि में अवाम खे अज़ियत न सहणी पवे। अवामी नुमाइंदनि खे पंहिंजे ज़िम्मेवारियुनि जो अहसासु कराइण लाइ क़ानूनी ऐं समाजी दबाव वधाइणु घुरिजे। पेंशन बाबति हुकूमत पारां लागू कयल नई पॉलिसीअ ख़िलाफ़ मुलाज़िम सरापा एहतिजाज बणियल आहिनि त मुलाज़िमनि पारां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते आवाज़ पिणु उथारियो पियो वञे। इन समूरी सूरतहाल ते शफ़ीक़ अहमद कांधड़ो लिखे थो, उस्ताद ऐं सरकारी मुलाज़िम कॾहिं बि इहो नथा चाहियूं त स्कूल बंदि थियनि, ऑफिसनि खे ताला लॻनि, छो त बंदि ऑफिस ऐं स्कूल असांजी दिलि खे ज़ख़्मी कनि था। पर सिंध हुकूमत जे ज़िद ऐं नाइंसाफ़ी वारनि पॉलिसियुनि ख़िलाफ़ु मजबूरनि ऑफिसनि खे ताला लॻा। सभिनी मुलाज़िमनि खे कमु ऐं कलम छॾे हड़ताल जो क़दम खणणो पियो। असांजो एहतिजाज हुक्मरान लाइ हिकु सख़्तु पैगाम आहे
जेसिताईं मुलाज़िम दुश्मन पॉलिसियूं ख़त्म नथियूं थियनि हिक ई मुल्क में केतिरा क़ानून कीअं हली सघंदा। रिटायर्ड जज जी पेंशन 25 लख, अॻूणे चेयरमैन सेनेट जी पेंशन 20 लख, अॻूणे सेक्रेटरी जी पेंशन 20 लख, MP जी पघार 7 लख ऐं ॿियूं सहूलियतूं बि त बजट ते बार नाहे त उस्ताद जी पेंशन 15,000, बेवा जी पेंशन 2, वफ़ाक़ ऐं पंजाब DRA ॾेई मुलाज़िमनि जी पघार 70% वधाए छॾी। सिंध हिन मुल्क जी मईशत जो करंगो आहे। मुल्की मईशत जो 70% कमाई चारे सूबा खाराए उन सूबे जे मुलाज़िम जी नेड़ी ते नुंहुं ॾींदड़ हुक्मरान ख़िलाफ़ आवाज़ छो न उथारिजे। बजट खां अॻु 50% पघार में वाजा ऐलान कंदड़ हुकूमती लीडर किथे आहिनि। मुलाज़िमनि जो मुआशी क़त्ल आम आख़िर छो। असांजो कलम एहतिजाज बणिजी हुक्मरान जी बेहसी खे ललकारींदो रहंदो ऐं असां वॾी तहरीक हलाइण जे लाइ पिणु ज़हनी जिस्मानी तौरु तयारु आहियूं। आइन बराबरी जी ॻाल्हि करे थो, पोइ अदालती ऐं सेक्रेटरीट जे मुलाज़िमनि ऐं ॿियनि मुलाज़िमनि जी पघार ऐं सहूलियतुनि में फ़र्क़ु छो। आइन मुलाज़िमनि जे अझे लाइ वक़्त जी हुकूमत खे ज़िम्मेवार करार ॾिनो आहे। सरकारी मुलाज़िमनि लाइ रिहाइशी घर किथे आहिनि। 2000 रुपयनि में घर त छा केरु झूपड़ी बि मसवाड़ ते न ॾींदो। हिकु तरफ़ सिंधियूं ज़मीनूं खपाइनि पिया, पाणी रोकिनि पिया, धरती खे विरहाइनि पिया, ॿिए तरफ़ सिंध जे मुलाज़िमनि सां माटेली माउ वारो हीउ सलूक आख़िर छो। पोहरे जे रत ऐं पघर जी क़ीमत रुॻो हिकु ज़हर जी पुड़ी। हीअ ज़ालिम ऐं नाइंसाफ़ी जो दस्तूर केसिताईं हलंदो रहंदो। हक़ घुरंदड़नि ते इल्ज़ाम ऐं तोहमतूं ऐं हुक्मराननि खे गुलनि जा हार ऐं माल्हाऊं पाराईंदड़ कहिड़े मुंहुं अवाम में ईंदा। ज़ालिम माण्हू खे मारे त सघे थो पर शिकस्त ॾेई नथो सघे। शाइरी हर दौर में हालतनि जी तर्जमानी कंदी रही आहे। शाइर हालतनि जी हंज में थियल हादसनि खे बि बयानु कंदा आहिनि त दिलनि जा दर्द बि लिखंदा आहिनि। नाम्यारे शाइर अयूब खोसे जा ख़ूबसूरत नज़म अव्हां जे समातनि जी नज़र करियूं था। ॾुख जा पना जे उनवान हेठि अयूब खोसो लिखे थो, इहे बि ॾुख जा पना पढ़ियासीं जो ख़्वाब हिकिड़ो नज़र न आयो। बहार आई हली बि वेई, गुलाब हिकिड़ो नज़र न आयो। इहे बि ॾुख जा पना पढ़ियासीं, हरामी रूपनि हवाऊं साड़ियूं, किथे मथनि ते चुनियूं न आयूं। सवें सरनि जा हिया उछाणा, चपनि ते ॿीहर चुमियूं न आयूं। इहे बि ॾुख जा पना पढ़ियासीं जो कातलनि जा क़दम उॾाणा, ॿार डोड़े पनाहूं ॻोल्हियूं। न को बि माण्हू क़रीब आयो, मिटी रताई सदाऊं रोलियूं। इहे बि ॾुख जा पना पढ़ियासीं, रुॻो ई ज़ख़्मनि कया ठिकाणा, अदावतनि में सड़ियूं कहाणियूं, उघाड़पण खे ॾिठो कवेलियुनि, कुतनि चकनि सां चकियूं जवाणियूं। इहे बि ॾुख जा पना पढ़ियासीं, सिंधू खे ख़ाली कयो फ़रेबनि, समुंड लाड़ी बनियूं वञायूं। गदार बेही खिलिया हुननि सां, असां गसनि में रड़ियूं वञायूं। इहे बि ॾुख जा पना पढ़ियासीं, न फ़क़्ति हुन जी अखियुनि में ॿोड़ियूं, नकोर निंडूं जिगर कटे वियूं। सुबुह जे तारनि कयूं ठठोलियूं, उदास रातियूं ईअं मटे वियूं। इहे बि ॾुख जा पना पढ़ियासीं, शराब ॾोके सुता हज़ारे, किथां नई का पुछा न आई। क़दम क़दम ते कुठो ग़लीज़नि, तॾहिं बि सिंध मां सदा न आई। इहे बि ॾुख जा पना पढ़ियासीं, इहे बि ॾुख जा पना पढ़ियासीं। अयूब खोसो लिखे थो, असां मिटी जी ओट में जॾहिं बि दफ़न थी वञूं, जॾहिं बि कफ़न थी वञूं। ही नेण बूट जी वञनि ऐं चांदनियूं सुम्ही पवनि, जॾहिं घरनि खे जाग थिए, जॾहिं बि इश्क आग थिए, हुसन जूं अजरकूं लोॾनि। खजनि जो हू टिकूं बुरनि, वरी मल्हार जे अचे, असांजी सार जे अचे, त चइजो कंहिं गुलाब खे जो राह में फुटी पवे, ऐं चइजो हर हिजाब खे असां मिटी खे चाहियो, असां मिटी खे पूॼियो, असां अमानतनि जियां उन्हनि खे आहे सांढियो। उन्ही जे इश्क में सदा गली गली में ॻायो, उहे जे गीत ओ पिरी ज़ंजीर का ठही पवनि, मिटी लाइ हीर थी पवनि। असांखे ॿियो खपे बि छा, असां पुॼाण जेकॾहिं गुलाब वाटूं थी पवनि, गसनि ते लाटूं थी पवनि, असांजा प्यार छांवरा छमर ऐं छाटूं थी पवनि,
तॾहिं असांजे रूह खे लतीफ़ जूं सिटूं ॾिजो, लतीफ़ जूं सिटूं ॾिजो। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आम हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिब अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सैमुचा जॾहिं बि अवाम कंहिं जदोजहद में शरीक थियणु लॻंदो आहे, जॾहिं हुकुमरान ख़िलाफ़ एहतजाज चोट चढ़ंदा आहिनि, त हुकुमरान को न को शोशो छॾे ॾींदा आहिनि ऐं पोइ अवाम उन्ही में रुधल रहंदी आहे। वॾे वक़्त खां पोइ पाणी लाइ एहतजाजी तहरीक हलाई पई वञे, सिंधू दरिया ते धाड़ो हयो पियो वञे, उन ख़िलाफ़ सिंध जा रहवासी सरापा एहतजाज बणियल आहिनि। तॾहिं नवनि सूबनि जी ॻाल्हि निकिती आहे। नवनि सूबनि वारे मामले ते नामेरो कहाणीकार ऐं लेखक अख़्तर हफ़ीज़ लिखे थो, पाकिस्तान हिकु अहिड़ी तजुर्बेगाह आहे जिते घणे भाङे सियासी तजुर्बा कया विया आहिनि। उहे सियासी तजुर्बा अमरनि जे दौर में वधीक थिया आहिनि, जिन मुल्क खे हर हवाले सां नुक़सानु ॾिनो आहे। जीअं मुल्क वजूद में आयो त उन वक़्त जे आर्मी चीफ जनरल अयूब जूं नज़रूं इक़्तिदार ते हुयूं। नेठो इक़्तिदार माणण में कामयाबु थी वियो। खेसि मुल्की सालमियत एतिरी प्यारी हुई जो हुन मुल्क में वन यूनिट लागू करे छॾियो, यानी सूबनि जी असलूकी हैसियत ई ख़तमु करे छॾी। हिकु मज़बूत मर्कज़ ताबे मुल्क में कंहिं क़ौम या असलूके वतन जी सुञाणप ई गुम थी वई। नतीजे में हिकु पासे मुल्क जा 4 सूबा हुआ ऐं ॿिए पासे उन वक़्त जो ओभर पाकिस्तान यानी बांग्लादेश हो। पर नेठि वन यूनिट ख़िलाफ़ कयल जदोजहद रंग लातो ऐं वन यूनिट टुटी वियो। वन यूनिट उन करे लागू कयो वियो त जीअं मुल्क जा मसइला हल थियनि ऐं मजमूई तौरु क़ौमी सुञाणप जो जनमु थिए, पर उहो जनरल अयूब पारां इक़्तिदार पाण वटि रखण जो हथियार हो। आमरनि जेके बि तजुर्बा हिन मुल्क ते कया आहिनि, उन्हनि जे करे असीं अॼु बि भोॻे रहिया आहियूं, छाकाणि त हर आमिर जी पहिरीं तरजीह इहा रही आहे त उहो वधि खां वधि इक़्तिदार में रही सघे। उन करे उहो आइन में तरमीमूं पिणु पंहिंजी पसंदि जूं कराईंदो हो। आमिर जिया खे जमहूरियत खां सख़्तु नफ़रत हुई, उन करे हूअ उनजो मुतबादिल शोरा करेंसी खणी आयो। मुल्क जी सालमियत खे हर वक़्तु ख़तरे में सम्झंदड़ आमिर सदाईं मुल्क जे काइनि सां हथ चुरांद कंदा रहिया आहिनि। कॾहिं सूबनि जी हैसियत ख़तमु करण सां मुल्क मज़बूत पियो थींदो आहे, त कॾहिं वरी मुल्क में नवां सूबा ठाहे उनखे मज़बूत करण जी कोशिशि कई वेंदी आहे। कुझु ॾींहं खां मुल्क में नवां सूबा ठाहिण जो मामिलो बहस हेठि हली रहियो आहे। मुल्क में सूबनि जो मुतालबो वॾे वक़्त खां थींदो रहियो आहे। पंजाब में सिरैकी सूबे जे हवाले सां आवाज़ उथंदा रहिया आहिनि, जॾहिं त KPK में हज़ारा सूबा तहरीक बि हलंदी रही आहे ऐं सिंध में MQM मुहाजिर सूबो ठाहिण जूं ॻाल्हियूं वॾे वाक़े कंदी रही आहे। MQM सम्झे थी त जेकॾहिं सिंध में कराची खे सूबाई हैसियत ॾिनी वञे त उन सां कराची सां वाॻियल सभई मसइला हल थी सघनि था। सिंध जा वॾा शहर इंतज़ामी तौरु MQM हवाले रहिया आहिनि। अॻूणे आमिर परवेज़ मुशरफ जे दौर में त MQM अच्छे कार जी मालिक हुई। नाज़मी निज़ाम जे करे कराची, हैदराबाद, सखर ऐं मीरपुर ख़ास जो इंतज़ाम MQM वटि रहियो हो। तंहिं हूंदे बि उहा उन्हनि शहरनि में के बहितरियूं न आणे सघे। उनखां सवाइ कराची सिंध जी गादी जो शहरु आहे ऐं हिकु अहिड़ो शहरु आहे जिते मुल्क जो मसरूफ़ तरीन बंदरगाह मौजूदु आहे। उहो शहरु हिकु अहिड़े सियासी पार्टीअ जे हवाले कीअं थो करे सघिजे जेका सॼे मुल्क खे हलाए थी। नवनि सूबनि वारो मामिलो उन करे छॾियो वेंदो आहे त जीअं ॿिनि मामलनि तां ध्यानु हटाए सघे ऐं नवनि सूबनि जी आड़ में ॿिया कम कया वञनि। जेकॾहिं मुल्क जी तरक़ी जो राज़ नवनि इंतज़ामी यूनिटनि में आहे ऐं उहे ठही बि वञनि, पर जेकॾहिं उन सां बि घुर्बल नतीजा न मिली सघनि त छा वरी सूबा साॻी सूरत में बहाल थी वेंदा। हिन वक़्तु उहा तजवीज़ साम्हूं आई आहे त मुल्क में 12 नवां सूबा ठाहिया वञनि। जेकॾहिं मामिलो रुॻो सूबनि ठाहिण सां हल थियणो आहे त पोइ उहे मुल्क कीअं तरक़ी करे सघनि था, जिते सूबा इराज़ी जे लिहाज़ खां बि न वॾा आहिनि या वरी सूबा आहिनि ई कोन। कैनेडा इराज़ी जे लिहाज़ खां दुनिया जो ॿियो नंबर वॾो मुल्क सम्झो वञे थो। उते फ़क़्तु 10 सूबा आहिनि, पर जीअं त उते इंतज़ामी तौरु मामला बहितर हली रहिया आहिनि
ऐं उतां जे चूंडियल नुमाइंदनि जी तरजीह उतां जो अवाम आहे। उन करे उन्हनि खे वधीक सूबा ठाहिण जी ज़रूरत कोन्हे। पाकिस्तान को एॾो वॾो मुल्क न आहे। जेकॾहिं उहो वॾो मुल्क हुजे हा त इंतिज़ामी तौरु सदाई उनखे आमिर न हलाईंदा हुजनि हा। उन करे हिते आबाद असलोकनि क़ौमनि जे धरतियुनि खे टुकर करण बदिरां उन्हनि खे हक़ हाकमियत ॾिनो वञे। उन जे वसीलनि ते सन मालिकाना हक़ मञिया वञनि। जेकॾहिं हिन मुल्क में वसीलनि जी विर्छ मुनसिफ़ाणी हुजे ऐं आवाम तोड़े हिते आबाद असलोकियनि क़ौमनि सां नाइंसाफ़ी नथी थिए त कल्ह बि साॻी सूरतहाल नज़र आई। जेकॾहिं नवनि सूबनि जो ख़तराक मामले खे मञराइण लाइ दॿाउ विझण लाइ आहे त उन्हनि क़ुवतनि खे एतिरो अंदाज़ो हुजणु घुरिजे त सिंध में वधीक सूबा ठाहिण क़ानूनी तौरु ॾोह में शुमारु थिए थो। जंहिं लाइ ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त उतां लाइसेंस हासिलु कया वञनि जिते फैकल्टी मुकमिल हुजे ऐं क्लास बि हलंदा हुजनि। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देस परदेस सारा वसनि। कॾहिं सींद सिंजी न मेरी थिए कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाए अचनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन